जो दरिया अड़े तव्हां इकड़िन जा ठहियल गुॾा आहियो, गुॾा। इज्जत सां हितां पेट ठाहियो, न त घुमण जे लाइक़ बि न छॾींदोसांव। हलो। पुट टई बार सदोरियो संग ॾियण लाइ तयार आहे ऐं उहो बि इहो था चाहिनि त अॼु शादी थिए त सुभाणे ॿियो ॾींहुं पोइ थिए। बाबा बाबा आख़िर मसलो छा आहे? शादी जी तारीख़ ॾियनि छो नथा? पुट साॻियो मसलो, हिते नज़ीरा गंद कयूं वेठी आहे ऐं हुते राणी बरदक मचाई वेठी आहे। पुट पोइ अहिड़े माहौल में सुल्तान वारा असांखे शादी जी इजाज़त कीअं ॾींदा? हाणे इन्हनि टननि खे केरु सम्झाए बाबा इन्हनि खे? पुट मां नज़ीरा खे त पातर सादर रिश्तो करे वेंदुसि, पर हुन छोरी खे सम्झाइण ॾाढो ॾुखियो कमु आहे। जेसिताईं न उहा छोरी हुते रड़ियूं दाहूं कंदी रहंदी न त पोइ असांखे सुल्तान वारा शादी करण जी इजाज़त न ॾींदा। अचई थी मूं आखिर तव्हांजो छा बिगाड़ियो आहे जो तव्हांजो ॻाल्हाइण जो रवैयो ई मटिजी वियो मूंसां? भाॼाई, जेका असां तुंहिंजी कल्ह इज़त कंदा हुयासीं न, असांजी दिलि में तुंहिंजे लाइ अॼु बि उहा ई इज़त आहे। उहा त मूंखे नज़र पई अचे त तव्हां मुंहिंजी केतिरी इज़त कंदा आहियो। भाॼाई असां तोसां बहस नथा कयूं, सिर्फ तूं असां सां बहस न कर। तव्हां ॻाल्हायो, मां हुनजो जवाब ॾिनो, न में बहस कहिड़ो थिए? भाॼाई असां तोसां प्यार में पेश अचूं था ऐं तूं कावड़ बि करी। असां तोसां बहस नथा कयूं, तूं रुगो असां सां बहस न कर। ॾिस हाणे ॾिस, पंहिंजे पीउ जो ॻाल्हाइण त ॾिस। भाॼाई तूं बाबा खे छॾ, खुदा जो वास्तो अथई, खुदा जो वास्तो अथई, तूं सुल्तान वारनि जे घर ॾे वञ ऐं राणी खे सम्झा। ऐं जेकॾहिं हेठां ई मथां ई कयई न त पंहिंजे लाइ मसलो पाण पैदा कंदी। खुदा खे मञ भाॼाई, तूं वञ, मां चवां थो वञ भाॼाई तूं। मां हुन घर में पैर बि कान रखंदसि, भले राणीअ खे मारे छॾनि या कोई छॾनि। पुट तूं हिन सां न पुॼंदे, वॾी निभागी रहना, हिनखे मां सिधो कंदो। तूं हल पंहिंजे कम सां। फसल जी पोखाई लाइ तोखे जाड़ा खान चयो आहे? तूं ॾाना ई छाना वंडे खणंदे जाड़ा खान जे चवण ते तूं ज़मीन ते फसल पोखींदे? जेकॾहिं जाड़े जे चवण ते मां फसल जी पोखाई कयां त पोइ तव्हां ॾे छो अचां? ॾिसो सुल्तान, इहा ज़मीन आहे फॾे जी, इन जे करे बहितर इहो आहे त इन में हथ ई न विझो। इन ज़मीन जी टुकरीअ जे ख़ातिर असां कंहिंजी रत पाइण नथा चाहियूं। अॼु मां इहो ॾिसां पियो त अकबर खान जी मौजूदगी में गोराम खान फैसला थो करे। इहो अॼु पंहिंजी अखियुनि सां ॾिसां पियो। इहा हवा कॾहिं खां हिते घुली आहे? सुल्तान, तव्हां ग़लति था मतिलब कढो। ॾिस गोराम, वॾो हिते बीठो आहे, मां त उन सां ॻाल्हाइण आयो आहियां। सुल्तान, गोराम अञा ॿार आहे, हिन वीचारे सर्दी गर्मी करे न आहे ॾिठो। हिन जी ॻाल्हियुनि जो दिलि में न कजो भाउ। न रहिस, हिननि ॿारनि जी खिखराट ते कॾहिं मूं बुरो न मञायो। तव्हां जाड़ा खे छॾियो, जाड़ा जी ज़मीन जा मकाते जा कागज़ ठारायो। मां उहा ज़मीन तव्हांखे 5 सालनि लाइ तमामु सस्ते अघ ते ॾींदुसि। तव्हांजी ज़मीन खे आबाद कयो। पर जेको जाड़ो फसल जी 6 पत्ती चए पियो, हुनजो छा थींदो? सुल्तान, जाड़ो उन ज़मीन जो मालिक न आहे, हुन मुंहिंजी न्याणी जी ज़मीन ठगीअ सां विकी आहे ऐं उहो सौदो न आयो हूंदो जेको ठगीअ सां कयो वञे। तव्हांजी फसल आबाद कयो ऐं न जाड़े खे बि मथे ते हथ फेराइजो। तव्हांखे मां नुक़सान में वञण कोन ॾींदुसि। ठीकु आहे, असां तव्हांजे भरोसे ते वञी ज़मीन में हथ विझंदा, वधीक तव्हांखे पारा थो चए। सुल्तान, तूं सॼी ज़िंदगी ने राणी जी सोबत में रहियो आहीं, मुंहिंजीअ में न। पर हाणे तोखे ख़बर पवंदी त मां केॾो न शफ़ी कई महिरबानी इंसान आहियां। बानो बेगम, भली मां सॼी दुनिया सां ठगी कंदी हुजां, कूड़ ॻाल्हाईंदी हुजां, मूंखे कसम आहे त मां कॾहिं बि तोसां न कूड़ ॻाल्हायो न ठगी जो ई सोचियो अथव। माई सियाणी, मूंखे तुंहिंजी ज़बान ते एतबार आहे, कसम खाइण जी का बि ज़रूरत कोन्हे। अॻिते ॻाल्हि कर। बानो बेगम, चाराना कच्ची ॻाल्हि आहे,
बाक़ी 12 न त पूरी पूरी पक है त या मिठल जी शादी जा सांबा पई थी करे। अम्मा नानी सियाणी सही थी चए, मामी मूंखे सूर ॾियण लाइ इहो कम जरूर कंदी। पूंज जेकरे तू हिते हूंदी न त उहे असां के ॾेखारण लाइ इहो कम जरूर कंदा। ओॾा वञा थी तहां ता चओ हिते रही पओ। अम्मा मूं तोखे कुछ ॾींहं हिते इन करे रायो हो त तुंहिंजो दिमाग़ अदा इजादो फेराए छॾियो हो ऐं हुननि तुंहिंजी सॼी मिल्कियत तबाह करे छॾी। तबाही त करे छॾी अथनि, बाक़ी बचायो छा अथनि? जेकॾहिं न कुंज थोरो अक़ल धारिया त अॼु ही ॾींहं न अचनि। अम्मा मां बि छा कयां, सॼो ॾींहुं मामा वारनि जी इहा ई ॻाल्हि हुई। ज़मीन खपायूं, बैंक मां पैसा कढरायूं, बैंक मां पैसा कढरा तो तोखे कार वठी ॾियूं, एड़ा उबता सुबता ख़्वाब ॾेखारे मुंहिंजो दिमाग़ ई फेराए छॾियूं। पर हाणे त सम्झी वई है न त हू तुंहिंजा सॼण न आहिनि। बानो बेगम जेकॾहिं दिलि में न करी त हिकु ॻाल्हि चवां। हा माई सियाणी, दिलि में छो कंदसि, ॿुधाए छा थी चवणु चाहीं? तुंहिंजी ॻाल्हियुनि जो दिलि में छो कंदसि? जेकॾहिं तूं चाहीं थी न त तुंहिंजी धीअ जो घर न रहे ऐं उहो पंहिंजे घर में सुखी हुजे त तूं वञी कूंज धीअ खे वञी छॾे अच पंहिंजे घर में। पोइ ॾुख सुख हुन जो मुक़दर आहे। थोरी थोरी ॻाल्हियूं त हर घर में थींदियूं रहंदियूं आहिनि, ॿ ठिकर प्यार ठहकंदा आहिनि। जेकॾहिं तूं छोकिरनि खे थोरी थोरी ॻाल्हियुनि ते घर वठी अचे वेहारे छॾींदीअ त इहो त घर हुननि जो कोन ठहंदो न, लेठी जादो बि त बेज़ार थींदी न। नानी सियाणी हुते मूंसां मामी वारा हशर था कनि। ऐं छोकिरी मामो अथई मामो, ऐं जेकॾहिं थोरो घणो चई ऐं तूं बर्दाश्त कयो त छा थी पियो? वॾा नेठि सचु चवंदा आहिनि न, तोखे बंदूक त खणी कोन था आणनि जो तूं मरी थी पवी। उते वेंदीअ त ठहंदीअ, हिते जे वेही रहंदीअ त जादू हाणे पहा ॼाण में बि देरि कोन कंदई। हा अबा तूं वे हली त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। हाँ मासी, मानी खणी अच, मां पंहिंजी राणीअ सां गॾु खई। हा मानी प्यार करे थो कोई कहसा, को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। अचे रानी, सिर्फ हिकु ॻाल्हि मुंहिंजे हथनि सां कर। ही उहो ई था जिनतन मुझे भाउ खे मारियो। छा मां उन्हनि हथनि सां मानी खावां? न, कोई दिल में बेरू रखे तो कह जो कह साचा, कह जो कह साचा। रानी छा पई सोची? पर थी मूंखां, मूंखे नाहे खाइणी मानी। नाराज न थी रानी, जेकॾहिं तूं मानी नथी खाई न त मां बि कोन खाईंदुसि। प्यार पुछे थो ज़ात न काई, प्यार दिलनि जो ठा। अदी ओ दी, ये दुनिया दर्दन जो दरिया। भाॼी जेकॾहिं तोखे बुख न हुई न त न ई सही, पर अदा जे दिल रखण लाइ हिकिड़ो गिरह त खाई। हा मल्हार जे था हाणे उहो गिरह खाईंदसि जेको गिरह मल्हार जहर में बोड़े खाराईंदो। भाॼी ईअं होश न विञाए, छो पई पंहिंजो होश विञाई? कुझु सोच, सियाणी थी, घर जो माहौल छो थी ख़राब करी? न अदी न, राणी खे न चओ, कावड़ करण राणी जो हक़ आहे। पर अदा मूं चयो न, राणी ऐं मुंहिंजे विच में अचण जी तव्हांखे का बि ज़रूरत कोन्हे का। अॼु जेकॾहिं राणी मूंखां नाराज़ आहे न त मां सुभाणे हिनखे मञाए वठंदुसि। थोरो सोच अदी, मूं केतिरा साल राणी जे मथां ज़ुल्म कया। जेकॾहिं राणी मूंखां नाराज़ थी वई आहे न त इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे का। तूं हाणे वञ, वञे था।
कोई दिल में वेर रखे तो कह जो कह साचा, कह जो कह साचा, ये दुनिया दर्दन जो दरिया। गोरामा तो अकबर वो वडो चालाका घेराए अची सुल्तान के असांजे साम्हूं बीहारी। हाँ दा साईं, अरे अकबर के खबर तो तोसा को भी मुंह अटकाए कोन तो सके, जेकॾहिं अटकाए सके तो सिर्फ ऐं सिर्फ सुल्तान, ॿियो को भी न। असां न जेको दोदे खे अगवा कयो हो, सुल्तान खे उहा कावड़ मूं मथां अञा बीठी आहे। हाणे उन ॻाल्हि जो पलां त हिन तरीक़े सां थो करे। बाबा साईं, तव्हां वटि त लिखत आहे, सिधो वञी कोर्ट में केस कयो। दोस्तो केस त कयो, पर केस जो खटियो अॼु ताईं कंहिं खाधो आहे? इहो केस जेकॾहिं कोर्ट में पहुतो साल सदियूं लॻी वेंदसि, ऐं पोइ न फ़सुल न बनी न को ॿियो मसलो, रुगो हाज़ुरियूं, ख़र्चो ई ख़र्चो। अदा साईं, पोइ सुल्तान सां महाडो अटकाइण सस्ते जो सौदो न हूंदो। ऐं मूं कॾहिं सस्ते जा सौदा कया न आहिनि गोरामा। जेकॾहिं सुल्तान शराफ़त सां नथो मुड़े त उन जे लाइ मूं वटि ॿियो तरीक़ो आहे, पुॼी पवंदो सांस। अदा मूं त इहो सोचियो ई न हुयो त इहो अकबर सुल्तान जे कुले ते वञी बंदूक रखंदो। गोरामा लाइ चयो त अकबर खान जे मथे में इहा ॻाल्हि घर करे वई आहे त को असांजी ताक़त सिर्फ़ इहो सुल्तान आहे। ऐं जेकॾहिं तो अकबर खान सुल्तान सां मिली वियो त असां अदे अकबर खान जे साम्हूं कमज़ोर पइजी वेंदासीं, ऐं ज़मीन जी सॼी आबादी सुल्तान खे ॾिजे। हू पैसनि जी त अदे अकबर खान वटि खोटी का आहे कोन। जेकॾहिं 2-3 फ़सुल खणी सुल्तान खयां त उन ते कहिड़ो असरु पवंदो, ऐं अदे अकबर खान जे खज़ाने में का बि कमी कोन ईंदी। हा दा, सुल्तान खे राज़ी करे वठो, ऐं मूंखे पक्का त जेकॾहिं तव्हां सुल्तान जे सिर ते हथ रखंदव त तव्हां खां काॾे न वेंदो। न गोरामा, दोस्ती सही, पर हिन चक्कर जेकॾहिं मां सुल्तान जे अॻियां झुकियुसि त हो असांजे झुकण जो नाजाइज़ फ़ाइदो खणंदो ऐं असांखे मथां अञा आकड़ कंदो। हिन लाइ सुल्तान जो टोड़ ॻोल्हणो पवंदो। हा गोराम, कुझु चेहरा आहिनि जेके सुल्तान सां मुंहुं ॾेई सघनि था ऐं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं पिया था फिरनि। हा, उन्हनि खे जेकॾहिं मूं राज़ी करे वरितो त पोइ सुल्तान सां मुक़ाबिलो मथो मथे बि कंदासीं। जादोबा हला ही कहिड़ो तरीक़ो आहे? कहिड़ो तरीक़ो आहे? न सॾु करणु, न दरवाज़ो खड़काइणु, बस ये जाड़ा खान कुत्तो झल धू घर में। जाड़ा केड़ो धारिया आहियूं जो दर खड़काए अचां? दिमाग़ ख़राब थियो अथई। अड़े धारिया हुजो या मिट हुजो, पर खबरदार जेकॾहिं दर खड़काइण खां सवाइ हिन घर में दाख़िल कयो ई न त मूंखां वधीक बेइज़तो ॿियो तोखे कोन मिलंदो। ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, मूंखे ख़बर आहे। अड़े घणो सियाणो न थी, मूंखे छो आयो आहीं? कन खोले ॿुध, रेसा तोड़े न्यापो कयो हो न त मिठल जो नंबर ॾे। ओ तव्हांखे कोन मिलंदो? न मिलंदो? अड़े दिमाग़ ख़राब थियो थी छा? छो न मिलंदो? अड़े असीं नथा चाहियूं त तव्हांखे पंहिंजे छोकिरे जो नंबर ॾियूं ऐं तव्हां फोन ते वेठा हुन जा कन भरियो। इन करे तव्हांखे मिठल जो हरगिज़ नंबर कोन मिलंदो। बाक़ी हा, जेकॾहिं रेस जो को तो वटि न्यापो आहे त ॿुधाए, तो रुगो असांखे न्यापो ॾे, मां हो न्यापो मिठल ताईं पहुचाईंदुसि ऐं हुन जेका मूंखे वरदी ॾिनी न उहा मां पाणी रेस खे ॿुधाए छॾींदुसि। तूं हल। पर जाड़ा, अड़े पर खे छॾ, दर खुलियो पियो अथई, हल हल। ॾाढो पछताईंदे जाड़ा, ॾाढो पछताईंदे। कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे या न? अड़े हल हाणी हल, फोटो सोटो तो अञा जाड़े जो जाठो ॾिठो ई कोन्हे, ये न अंतरी ठोकी मां त कंदो सां ढींगो ई ढेरी। फोटो छोटो ई मिठल जो नंबर पियो घुरे, इहो मसलो कहिड़ो आहे? जादो रेस कयो मूं ने न्यापो त मिठल जो नंबर मोकिले त मूंखे कुझु हुन सां ॻाल्हाइणो आहे, पर रेस खे त ख़बर ई कान्हे त मां एतिरो बेवकूफ़ आहियां ई कोन जो मां हुनखे मिठल जो नंबर ॾियां। हाँ, इन जो मकसद वो मिठल जी जांच लहण था चाहे
तू भी शादी करे थो या न? जादो जादो ने अकबर खान रे मुआरी भेड़ के आड़ी सिर पुता जी अचे लगी तन सिर पुता जी जादो सा के हिक या धमाका करना है कम ही कदा सी किटली एड़ो जालिम जमानो जिया करके के रुपयो न सजे अग में एकड़ो ने भागो शागिर्द कयो पिनन जी पोतो हाने तोके शागिर्द क्या मुजी तो पाड़ू ही पटे जी उस्ताद सजो डो मु ते न दे मु खापीरी केड़ो तू कारण में घुमदो है कारण में कोन होस पर हिया गड़ा दे कोन होस ना ता एड़ा ने भागा जी लगाओ रे कोयो भाग वियो हलो हां गड़न सा गजी गजी मुजो दिमाग गड़न जड़ो थियो दिल के मिलकर में चलिया ही गड़या हां हां उस्ताद जी कहारी अरे छोरा माता के केतरा दफा झलियो आ त रस्ते ते ही अजायो न बिहंदा कयो उनी को कमकार को थंदो कयो चाहे नावले कम के असा डाढो कोनो आ पर कम मिले ही कोन तो तोके को कम सुजे त असा के बुता असा करना तैयार कम खोड़ तवा हलो मुसा गजी मुझे वथाना है ना उनके साफ कयो बाकी जाड़ी मानी दो मावा ओए पेर जायो बड़ी ही असा का छेना तपराइंदो दिंदो रुपयो कोने पेर जायो अरे छोरा काले ता भजो अरे बियो तो सही सुल्तान मुखे बेरी हिकड़ी गाल समझ में ही नथी अचे तू अलाए राणा खान का जमीन जो कब्जो छडाइण जे चक्कर में आई अलाए मोजू ही पाड़ू पटण जे चक्कर में मुखे हिकड़ी गाल समझ में नथी अचे चारा त तोखे अची केड़न वामन वरायो आ न मुखे बियो को बो मुखे रुगो इने वहम वरायो आ त तू आखिर अकबर खान सा मिलण छोड़ी जाड़ा जमीन ते चारे तरफ खां फडो चला जमीन जे एक तरफ राणा खान बे तरफ अकबर खान टे तरफ का तू ऐ अची असा भी दाखिल थिया आयूं जड़ा जेकर सिद्धी जमीन तुंजी हुजे आ त मां रईस अकबर खान सां मिलण न वञा पर जमीन जो असुल मालिक अकबर खान आ उनका पुछण लाज़मी है सुल्तान मां मञा थो त तू अकबर खान सां मयार बिल्कुल लाइण में पर हाणे तोखे अकबर खान छा चयो त इन जाड़ा खान के टीकर ॾेई कढोस या भांगी भाईवार कयो वजोस ज़बान जे आधार मुताबिक छही पति तुंजी आ पर मां इहो सोचां पियो त जमीन में हर विझण का पहिरियां कुछ सबूत हथ कयां पोइ फसल पोखराया छो त राणा मुड़ंदो कोन पर राणा मरंदो मरी वेंदो पर कब्जो कोन छॾींदो इन करे राणा के मुंह ॾियण लाइ मूं वटि कुझु पकियूं साबितियूं त हुजनि पर आखिरकार मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए त रईस अकबर खान तोखे चयो छा रईस चयो आहे त जाड़े खे गॾु गॾायूं अच बाक़ी मां 5 सालनि लाइ मुकातो तव्हांखे लिखी थो ॾियां जेकॾहिं लिखत असां वटि हूंदी त राणा सां मुआदो अटकाइण में असांखे मज़ो ईंदो सुल्तान सोचां हिकिड़ो थो त थी थो वञे ॿियो अलाए को मुंहिंजो ई ढींगो ढेरी थींदो अलाए छा जाड़ा तोखे इहो वहम खाई वियो आहे न त मतां मूंखे पंहिंजो हिसो पती कोन मिले तूं बेफ़िक्र रह तोखे तुंहिंजो हिसो पती मिलंदो खणी असां ज़बान जा खौरा आहियूं पर कूड़ा नहीं जाड़ा ठीकु आहे सुल्तान मां ठारायां थो वञी काग़ज़ पोइ कयूं था लिखत में एग्रीमेंट पोइ खट खटाए छा या त कमु ठहंदो या त थींदो को ढींगो ई ढेरी वरियाम ये घिटीअ में भी ॻाल्हाइण हाणे मुनासिब नथो लॻे हूअं बि हाणे अदा वारा रिश्ते ॾियण जे लाइ राज़ी आहिनि ऐं हाणे जेकॾहिं असांखे ईअं घिटीअ में ॻाल्हाईंदे ॾिठऊं न त थी सघे थो तोखे मुंहिंजो रिश्तो ई न ॾियनि छा कयां सदोरी तोखां सवाइ मुंहिंजी सरे ई नथी इन जे करे तोसां मिलण जे लाइ वज ॻोल्हींदो आहियां पर तूं मिली थी त बग़ैर के हाल अहवाल ओरण जे वञण जूं ॻाल्हियूं बि करे मन त मुंहिंजो बि चवे थो त रातिनि जूं रातियूं वेही तोसां कचहरियूं कयां मां हींअर ई वञी अम्मा सां ॻाल्हायां थी अलाह कंदो त रिश्तो जुड़ी पवंदो
ऐं अदा वारनि खे बि राज़ी करे वठंदासीं। इन जो मक़सद तो अञा राज़ी न आहिनि ऐं तोखे नए सिर कोशिश करणी पवंदी। अदा वारा राज़ी आहिनि, हो मूंखे अॼु ई इजाज़त ॾेई छॾींदा, पर बस राणी रुगो पाण खे संभाले। चइबो त अञा ज़िद ते अटकियल आहे राणी। हा वरियाम, अची वियो चमड़ो। वरियाम निभागो अचे थो, कंदो ख्वार, मां हाणे हलां थी। तू न वञ सदोरी, मां थो वञा। भले ॾींहं ॾिठे जो सरेआम घिटीअ में इश्क थो थिए। ॻाल्हाई छा थो? हा जेड़ी मल ॾिस ॾंद टेड़े भगो बीठो आ, ॿियो कोई कम कोन थी छा? हाणे खिसकण वारी कर न हणा इन धून जा चंबा चमड़ा। है सजड़न जा पादर भी अखिन ते। वाह, जॾहिं निकाह में हुई कदर कोन कयो मांस, हाणे तो वता तो सिकंदो। अल्लाह, ही छा कयो मां? हाणे जेको दोदे खे अॻुवा कयो न, उहा कावड़ मुड़स अॻे अञा ताईं अथई। इन करे तो चवां त सुल्तान हिन भेरे असांखे बि रत जा घोड़ारो वारींदो। हो असांखे रत जा घोड़ारो वारे इन खां अॻु हुनजे टक्कर जा के माण्हू मैदान में लाहिणा पवंदा। छो था ख़बर है बाबा साईं, सुल्तान खां टक्कर खणण लाइ असां जो वेठा आहियूं। दोस्तू, तव्हांखे त सुल्तान गुरड़ी कोन कंदो। सुल्तान जे साम्हूं बि मूंखे अहिड़ा ई वड़ा अची पियारणा आहिनि जहिड़ो सुल्तान पाण। तव्हांजो न्यापो दिलबर ताईं पहुचाए था छॾियो, वधीक हुननि जी मर्ज़ी आहे, अचनि या न। दोस्त, तू रुगो हुननि खे एतिरो चइजांइ त राणा खान तव्हां सां हिकु सौदो करणु थो चाहे। ऐं सौदो तव्हांजे घाटे में न हूंदो, न ई को हज़ारनि या लखनि जो आहे। ही सौदो करोड़नि जो आहे। सम्झ त तननि जो फ़ाइदो ई फ़ाइदो। पोइ त बाबा साईं उहे चंपल ई कोन पाईंदा, असली सहकंदा तव्हां वटि पहुचंदा। मां बि इहो ई थो चाहियां दोस्तू त मूंखे बि अहिड़ा ई माण्हू घुर्जनि जेके बिना सोचे सम्झे पंहिंजो सिरो अॾीअ ते रखनि। तव्हां थोरो सोचो त पंहिंजे भाउ जे पलांद लाइ हू सालनि ताईं जोगी बणिजी मूंखे ॻोल्हनि था, त हू छा नथा करे सघनि? दोस्तू, सुल्तान पंहिंजी भेण खे वापसि आणण लाइ वॾा वस कया आहिनि, पर हू हुन दर तां ख़ाली मोटियो आहे। पोइ छा था सम्झो, इहे माण्हू को हुन खां घटि हूंदा? न, इहे ई माण्हू हुन जो टोड़ आहे। ईअं सम्झो त सुल्तान वारनि जो टोड़ मूंखे मिली वियो आहे, बसि बाक़ी हुननि सां हथ मिलाइणु बाक़ी आहे।